पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म से मुलाकात करण जो फैसलो ज़रिए मौजूद पीपी चेयरमैन बजट से एतराज़न बाबत वज़ीर आज़म के आगाह कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के फ़ोन कर ईद जूं वाधायूं ॾियण सां गॾु वज़ीर आज़म हाउस अचण की दावत पिणु ॾिनी हुई। सियासत ऐं रियासत में फ़र्क़ु हुजणु घुरिजे। सियासत के लिए रियासत के दाव ते न लगाइणु घुरिजे। एक जमायत सियासी मुफ़ादनि जे लाइ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रही है। रियासत सियासी मुफ़ादनि खां मथां हुजणु घुरिजे। रिथाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल की प्रेस कॉन्फ्रेंस अंदरि चवण त अदलिया खां पसंदि जा फ़ैसिला वठण जे लाइ ट्रोलिंग कई पई वञे। कंहिंखे मुल्की मुफ़ादनि सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ारतकारनि जी मुलाक़ात। वॾे वज़ीर ऐं कौंसल जनरल्स हिक ॿिए खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वॾे वज़ीर सां मुलाक़ात कंदड़नि में दुबई, ओमान, फ्रांस, रूस, बरतानिया, अमरीका, क़तर, चीन, इटली, ईरान, जापान ऐं अफ़गानिस्तान जा सफ़ारतकार शामिल। वॾे वज़ीर तर्जुमान मूजिब वॾे वज़ीर ऐं सफ़ारतकारनि जी टीम जल्द क्रिकेट मैच खेॾंदी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह सिंध जे सभिनी ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त 21 जून ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाई वेंदी। कराची में डिवीज़नल सतह ते जलसो लियारी में थींदो। मुल्क में जमहूरियत शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़ुर्बानीनि जे करे क़ाइमु थी। शहीद राणी आइन ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं अवाम जे हक़नि जे लाइ जदोजहद कई। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में शहीद राणी जे वीहनि तहत अॻिते वधी रही आहे। सावन सुंदराणी खूनी तकरार के ख़ात्मे के लिए पीपी अगवान खुर्शीद शाह की अगवानी में चूंडियल नुमाइंदनि ऐं चङनि मुड़सनि जो मेड़ मिंथ काफ़िलो सखर में शहीद प्रोफेसर अजमल सावंत के घर पहुतो। मक़तूल के भाउ डॉक्टर तारिक ऐं डॉक्टर अली नवाज़ सावंत सां मुलाक़ात। ठाह की दरख्वास्त वारिसनि मेड़ मिंथ काफ़िले के मानीदे ठाह ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। मेड़ मिंथ काफ़िले में एजाज़ जखराणी, गुल मोहम्मद जखराणी, पीरा भरचूंडी शरीफ ऐं शामिल। सावन सुंदराणी तकरार तां हिन वक्त ताईं 30 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि।